जी नाज़रीन, ब्लॉक 1 ते मक़ामी रहवासियुनि जे लाइ रोज़गार ख़्वाब बणियल आहे। उते कमु कंदड़ कंपनियूं ब्लॉक 1 जे मक़ामी रहवासियुनि खे रोज़गार ॾियण में नाकाम थी वियूं आहिनि ऐं धारियुनि जूं भर्तियूं जारी आहिनि। अॼु थरकोल ब्लॉक 1 ते जॾहिं उतां जा मक़ामी माण्हू रोज़गार ऐं नौकरियुनि जे लाइ पहुता त कमु कंदड़ कंपनियुनि पारां उन रहवासियुनि खां कागज़ वठी बैदि में उन्हनि जूं सीवियूं रोड ते उछलाए छॾियूं, जेके बरसाती पाणी में उन्हनि जा समूरा डॉक्यूमेंट ख़राब थी विया। जंहिं बैदि रहवासियुनि सख़्तु एहतजाज कंदे मुतालबो कयो त ब्लॉक 1 ते कमु कंदड़ कंपनियूं मक़ामी माण्हुनि जे हक़नि ते मुसलसिल धाड़ा हणी रहियूं आहिनि। उतां जे रहवासियुनि खे रोज़गार तोड़े ठीकनि में बि नज़रअंदाज़ कयो पियो वञे। चंद बासर माण्हुनि खे ठीका ॾिना पिया वञनि। हिननि मुतालबो कयो त नोटिस वरितो वञे।